मसलो इहो आहे त असांजी पंजों चक्कर हीअ शहर मां चोरी थी चुकी आहे ऐं जंहिंमें सॻियूं जी लोकल पुलिस जेकी 15 सालनि खां हिते असांजे मथां मुसलत कयल आहे। SP साहब मलक ज़फ़र साहब खे एतिरी ताक़त नाहे जो हुन पुलिस वारनि खे हितों हटाए, बल्कि ज़िलो बदर छा हुननि खे हिन चौंकी तो ई नथो हटाए सघे। उहे लोकल माण्हू आहिनि, लोकल ई हुननि सां गॾु चोर मुलवस आहिनि। उहे हथ सां चोरियूं कराए थी पुलिस, पोइ हथ सां ई मोटाए थी ॾिए। जंहिंजा मूं वटि फुटेज आहिनि पुलिस जे ख़िलाफ़, जंहिंजा मूं वटि सबूत आहिनि, उहे हर शइ मूं वटि मौजूदु आहे। जंहिंमें पुलिस मूंखे चयो आहे त तव्हांखे असां ॾोह मोटाए था ॾियूं, पर तव्हां कुझु खड़तेल कढो। बाबा खड़तेल छा कयूं? राति मूंखे मर में साहिब ॿिया पुलिस वारनि अमलदारनि चयो मूंखे त तव्हां 25-30 हज़ार तव्हांजी 1.5 लख जी चोरी आहे, तव्हां 25-30 हज़ार ख़र्चु कयो, थोरो मामले खे थधो कयो, तव्हांजो मामिलो सेटअप करे था ॾियूं। इहो पुलिस जो असां सां रवैयो आहे। पुलिस हथ सां सॼी फिल्मूं ठाहे, हथ सां सॼा ॾोह कराए, पोइ वरी शहर जे सदर खे परेशान कनि था, शहर जे चौकीदारनि खे परेशान कनि था, जंहिंमें इहे ख़ुदि मुलवस आहिनि पुलिस वारा।